जीअं त ही सोशल मीडिया ज़रिए असां बस वारनि अमलदारनि खे ॿुधाइण बि चाहियूं था, उनखे अपील बि कयूं था। ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि, हीअ हिकु मुसीबत आहे दरियाए सिंध, हीअ जेको कचो शाहपुर कचो वन देह आहे, जेके यूसी सदुजा में 12 दियूं आहिनि, जंहिंमें कचो शाहपुर वन हिकिड़ी देह आहे। उहा तक़रीबन जेका जंहिंजो हिन तरफ़ शिकारपुर ज़िले सां वास्तो आहे, ॻंढियल आहे, जेका हिन वक़्तु 100 एकड़ जुमाणी बिरादरी, कचा बिरादरी, कुझु तेगणी बिरादरी ऐं उनखां अलावा कुझु ॿियनि दोस्तनि जी चातड़ बिरादरी जी ज़मीन आहे। 100 एकड़ दरिया पाए चुको आहे ऐं पाईंदो अचे थो। हिन वक़्तु असां उमर चाचड़ ॻोठ जे नज़दीक बीठा आहियूं दरिया सिंध ते। दोस्तनि खे अर्ज़ु आहे त हीउ जेको दरिया विकूले थो, जिथे बि आयो दुआ घुरो त अलाह ताला हिन मुसीबत खां पनाह ॾे। ऐं वस वारे अमलदारनि खे अर्ज़ु गुज़ारी आहे, जीअं मुख़्तियार कार पनो अकेला, उनखां अलावा DC सखर, कमिशनर सखर, त हीअ असांजा सूरत हाल रखनि ताकी असांखे वक़्त सर कमु अची सघनि। ऐं हिन अवाम जी 100 एकड़ ही दरिया ज़मीन पाए चुका, जेका हिन तरफ़ बीठल फसल कमंद ऐं फसलनि खे नुक़सान बि थियो आहे। उनखां अलावा हिन ॻोठनि खे बि ख़तरो आहे। ख़ासि करे असां हिन जेके दोस्त मीडिया वारा ॿुधनि था, इन्हनि खे इहा अपील आहे त असांजे हक़ में दुआ घुरनि त ख़ुदा जी मुसीबत आहे। नाज़रीन, हिते जेको आहे त हितां जा आबादगार जेको आहिनि, कमंद दरिया कढी चुको आहे। मां तव्हांखे ॾेखारींदुसि त हे कमंद तक़रीबन हिते 14 जरेब जेको आहे कमंद 7 एकड़ हिते कमंद राधल हुयो, जेको दरिया सिर्फ़ु हिन वक़्तु जेको आहे तक़रीबन टोटड़ी बचाई आहे वञी। हे दरिया जो कप आहे, नज़ारो आहे। ऐं 1000 एकड़ जरेब जेको आहे हितां दरिया ज़मीन कढी चुको आहे। ऐं मां तव्हांखे ॾेखारींदुसि थोरो गौर सां, त हेॾो जेको कमंद आहे 40 हितां जा सभु जरेब कमंद कढी चुको आहे दरिया। ऐं हज़ारनि जी तादाद में जेको आहे जरेब दरिया कढी चुको आहे। जेको ॻोठ गुदपुर लॻ मोहम्मद उमर चाचड़ जो ॻोठ आहे, हिते जुमाणी जी रहवासियुनि जी तमामु घणी ज़मीन पाए चुको आहे, जंहिंसां गॾु कचा। मां अव्हांखे गुज़ारिश कंदुसि, जेको पाकिस्तान खे जेको सोशल मीडिया ते मुंहिंजा दोस्त हिते ॾिसी रहिया आहिनि, त असांजे हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कनि, त जीअं हीअ जेको असांजो आवाज़ु आहे पाकिस्तान हुकूमत सिंध ताईं पुॼी सघे ऐं हिननि ग़रीब अवाम जी